वेलकम बैक नाज़रीन। नवां खे आगाह कंदासीं। तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन तोशाखाना केस में 5 सालनि लाइ नाअहल थी वियो आहे। इस्लामाबाद जी अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे पीटीआई चेयरमैन खे 3 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई आहे, जॾहिं त ॾंड जी रक़म अदा न करण जी सूरत में वधीक 6 महीननि जी क़ैद काटींदो। अवां खे आगाह कयूं पिया। अदालत पारां आईजी इस्लामाबाद खेसि गिरफ़्तार करण जो चयो वियो हो। आईजी इस्लामाबाद खेसि गिरफ़्तार करे वरितो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। पीटीआई चेयरमैन खे तोशाखाना केस में गिरफ़्तार कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ से शेयर कयूं पिया। तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन तोशाखाना केस में 5 सालनि लाइ नाअहल थी वियो आहे। इस्लामाबाद जी अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे पीटीआई चेयरमैन खे 3 साल क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी, जॾहिं त ॾंड जी रक़म अदा न करण जी सूरत में वधीक 6 महीना क़ैद काटींदो। अवां खे आगाह कयूं पिया। तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन तोशाखाना केस में 5 सालनि लाइ नाअहल थी वियो आहे ऐं पीटीआई चेयरमैन खे गिरफ़्तार बि कयो वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, अवां खे आगाह कयूं पिया। आईजी इस्लामाबाद पारां पीटीआई चेयरमैन खे गिरफ़्तार कयो वियो आहे। तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन तोशाखाना केस में 5 सालनि लाइ नाअहल थी वियो आहे। इस्लामाबाद जी अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे पीटीआई चेयरमैन खे 3 सालनि क़ैद जी सज़ा ॿुधाई आहे, जॾहिं त ॾंड जी रक़म अदा न करण जी सूरत में वधीक 6 महीना क़ैद काटींदो। अदालत पारां इस्लामाबाद जे आईजी पारां खेसि गिरफ़्तार कयो वियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन तोशाखाना केस में 5 सालनि लाइ नाअहल थी वियो आहे। अदालत जे हुकुम बाद पीटीआई चेयरमैन के पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन तोशाखाना केस में 5 सालनि लाइ नाअहल थी वियो आहे। इस्लामाबाद जी अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे पीटीआई चेयरमैन खे 3 साल क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी, जॾहिं त ॾंड जी रक़म अदा न करण जी सूरत में वधीक 6 महीना क़ैद काटींदो। बिल्कुलु नाज़रीन, हवाले सां असां कोशिशि कंदासीं पंहिंजे सीनियर तजियाकारनि खे लाइन ते अची हुनजो मौक़िफ़ वठंदासीं। नाज़रीन, अवां खे ॿुधायूं पिया। तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन तोशाखाना केस में 5 सालनि लाइ नाअहल थी वियो आहे। असां कोशिशि कंदासीं सीनियर सहाफ़ीन खे लाइन ते वेठो, उन्हनि खां हुनजो बाबति मौक़िफ़ वठूं। नसीर गोपांग असां सां सीनियर सहाफ़ी लाइन ते मौजूदु हूंदव। ज़ुहैब ज़रदारी सीनियर सहाफ़ी, फयाज़ नाइद साहब सीनियर सहाफ़ी तजिया निगार आहिनि, जेके असां सां लाइन ते हूंदा, उन्हनि खां मौक़िफ़ वठंदासीं। ऐं नाज़रीन, अवां खे आगाह कयूं पिया। तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन तोशाखाना केस में 5 सालनि लाइ नाअहल थी वियो आहे। इस्लामाबाद जी अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे पीटीआई चेयरमैन खे 3 सालनि जी सज़ा ॿुधाई आहे, जॾहिं त ॾंड जी रक़म अदा न करण जी सूरत में वधीक 6 महीना क़ैद काटींदो। जी नाज़रीन, जज हुमायूं दिलावर तोशाखाना केस जो फ़ैसिलो ॿुधाए चुको आहे। इस्लामाबाद एडिशनल सेशन जज हुमायूं दिलावर तोशाखाना केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। जेकॾहिं पीटीआई चेयरमैन ॾंड जी रक़म अदा न कई त वधीक 6 महीना क़ैद जी सज़ा काटींदो। फ़ैसिले में इहो चयो वियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। पीटीआई चेयरमैन जा गिरफ़्तारी वारंट जारी करण बाद पीटीआई चेयरमैन खे गिरफ़्तार कयो वियो। तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन समाद पार्क मां गिरफ़्तार थियो आहे। जी नाज़रीन, अवां खे आगाह कयूं पिया। तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन ज़मान पार्क मां गिरफ़्तार थियो आहे। तोशाखाना केस जे हवाले सां अवां खे आगाह कयूं पिया। तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन तोशाखाना केस में 5 सालनि लाइ नाअहल थी वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, अवां खे आगाह कयूं पिया। तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन तोशाखाना केस में 5 सालनि लाइ नाअहल थी वियो आहे। इस्लामाबाद जी अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे पीटीआई चेयरमैन खे 3 साल क़ैद जी सज़ा बि ॿुधाई आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। ब्यूरो चीफ नज़ीर चारण इस्लामाबाद खां लाइन ते मौजूदु आहे। जी नज़ीर, अपडेट कजो। जी बिल्कुलु, इस्लामाबाद जे डिस्ट्रिक्ट ऐं सेशन अदालत अॼु पीटीआई चेयरमैन जे ख़िलाफ़ तोशाखाना फ़ौजदारी केस में पीटीआई जे चेयरमैन खे 3 साल सज़ा ऐं हुन सां गॾोगॾु 5 सालनि लाइ नाअहल क़रार ॾियण जो हुकुमनामो जारी करे छॾियो आहे। अॼु सुबुह इस्लामाबाद जे डिस्ट्रिक्ट ऐं सेशन अदालत में पीटीआई चेयरमैन ख़िलाफ़ तोशाखाना फ़ौजदारी केस जी ॿुधणी थी जे दौरान ऐं अॼु ॿीहर जेको आहे सो ऐं अदालत जे हुकुम बावजूदि ऐं मुसलसल जेको आहे सो पीटीआई चेयरमैन अदालत में ऐं ॿुधणी दौरान पेश न थियो, जंहिं ते जस्टिस दिलावर हुसैन तरफ़ां इहे रिमार्क्स ॾिना विया त असां अदालत तरफ़ां केतिरा ई भेरा ज़ाती हैसियत में बि तलब कई था, पर पीटीआई जो चेयरमैन उन जे बावजूदि नोटिसनि जे बावजूदि ऐं ज़ाती हैसियत में तलब करण जे बावजूदि पेश न थियो, जंहिं ते अदालत तरफ़ां अॼु फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो ऐं फ़ैसिलो महफ़ूज़ करण खां पोइ कुझु ई देरि खां पोइ इस्लामाबाद जे डिस्ट्रिक्ट ऐं सेशन अदालत तरफ़ां महफ़ूज़ कयल फ़ैसिलो मुख़्तसर जारी करे छॾियो, जंहिंमें पीटीआई जे चेयरमैन खे 3 साल सज़ा ऐं 5 सालनि लाइ तोशाखाना फ़ौजदारी केस में नाअहल क़रार ॾियण जो जेको आहे सो हुकुमनामो जारी करे छॾियो आहे। इन सां गॾोगॾु अदालत तरफ़ां इहे बि रिमार्क्स ॾिना विया त पीटीआई चेयरमैन खे 3 सालनि लाइ
सज़ा जो हुकुम ॾिजे थो ऐं 1 लख रुपया दंड हणण जी बि सज़ा ॾिजे थी। जेकॾहिं 1 लख रुपया दंड न ॾिनो त वधीक 6 महीना जेको आहे सो पीटीआई चेयरमैन सज़ा जे मुस्तहिक़ हूंदो। ऐं इन सिलसिले में अदालत तरफ़ां जेके गिरफ़्तारी वारंट आहिनि उहे बि जेके सो जारी कया विया आहिनि। गिरफ़्तारी अदालत तरफ़ां गिरफ़्तारी वारंट जारी थियण खां पोइ जेको लाहौर में पीटीआई चेयरमैन जो घर आहे जिते ज़मान पार्क उतां जा जेके रस्ता आहिनि उते मुकमल तौर ते उहे सील कया विया आहिनि ऐं पुलिस जी वॾी नफ़री जेको आहे सो उते मौजूदु आहे। ऐं ज़रनि इन ॻाल्हि जी दावा कई आहे त पीटीआई चेयरमैन खे पंजाब जे पुलिस जेको आहे सो अदालत जे हुकुम खां पोइ गिरफ़्तार करे वरितो आहे। ऐं जेको आहे सो इन ॻाल्हि जा बि इतला अची रहिया आहिनि त पीटीआई चेयरमैन खे पुलिस जे अदालत गिरफ़्तार करे लखपत जेल ॾांहुं जेको आहे सो खणी विया आहिनि या नामेलूम अदना खणी विया आहिनि। इन बाबति जेको आहे सो अञा तस्दीक न थी आहे पर एतिरा इतला ज़रूरु मिलिया आहिनि त पीटीआई चेयरमैन खे अदालत जे हुकुम खां पोइ जेको 3 सालनि जी सज़ा ॾिनी वई आहे ऐं 5 सालनि लाइ जेको नाअहल करार ॾिनो वियो आहे इहो हुकुमनामो अदालत तरफ़ां अचण खां पोइ इमरान ख़ान खे पीटीआई चेयरमैन खे गिरफ़्तार कयो वियो आहे। इन सां गॾोगॾु अदालत तरफ़ां इहे बि रिमार्क कढा विया आहिनि त जेको आहे सो अच्छा नज़ीर ये ॿुधाइजो त हिन वक़्तु ज़मान पार्क जी छा सूरत-हाल आहे? कंफर्म इतला आहिनि त तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन गिरफ़्तार थी चुको आहे ऐं गॾोगॾु इहो ॿुधाइजो त तहरीक इंसाफ़ जे अॻुवाणनि जो छा चवणु आहे त फ़ैसिले जी नज़रसानी लाइ का अपील दायर कई वेंदी? न बिल्कुलु इन सां गॾोगॾु जॾहिं तोशा खाना फौजदारी केस जी ॿुधणी हली रही त उन दौरान ई जेको आहे सो पीटीआई चेयरमैन जे वकील तरफ़ां इहा दरख़्वास्त ॾिनी वई हुई त अॼु केस जी जेकी हली रही आहे इन में अॼु जी हाज़िरी सां जेको आहे सो असांखे जेको आहे छूट ॾिनी वञे पर उहा दरख़्वास्त रद्द कई वई जॾहिं त अदालत तरफ़ां इन सिलसिले में जेको आहे सो पहिरियां ई रिमार्क अची चुका आहिनि त तोशा खाना फौजदारी केस में पीटीआई चेयरमैन मुसलसल कूड़ हणी रहियो हो ऐं कूड़ा इल्ज़ाम हया हुआ ऐं उहे साबित थी चुका आहिनि जंहिं करे खेसि जेको आहे सो 3 सालनि लाइ सज़ा ॾिजे थी ऐं 5 सालनि लाइ जेकी ईंदड़ इलेक्शन आहे उन में बि सुन वठंदो छो जो ऐं अदालत जे हुकुम खां पोइ हू 5 सालनि लाइ नाअहल थी चुको आहे। अहिड़े अदालती हुकुम खां पोइ जेको आहे सो पंजाब जा पुलिस जेके आहिनि सो अदालती हुकुमनामो मिलण खां पोइ ऐं जेको आहे सो वॾी तइदाद में जिते पीटीआई चेयरमैन जी रिहाइशगाह आहे ज़मान पार्क उते वॾी तइदाद में पहुची चुका आहिनि ऐं जेके रस्ता ओॾां अचण वञण जा आहिनि उहे मुकमल तौर ते सील कया विया आहिनि ऐं इहे त जेको आहे सो इन ॻाल्हि जी तस्दीक थी चुकी आहे त पीटीआई चेयरमैन खे हिन वक़्तु गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं अलबत्ता के हंधि रखियो वियो आहे के चवनि था लखपत जेल ॾांहुं जेको आहे सो मुंतक़िल कयो पियो वञे ऐं या नामेलूम हंधि ॾांहुं मुंतक़िल कयो पियो वञे पर इन ॻाल्हियुनि जी तस्दीक थी चुकी आहे त अदालत जे हुकुम खां पोइ पीटीआई जे चेयरमैन खे जेको आहे सो पुलिस जे पंजाब पुलिस जे जेको गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं अलबत्ता हिन वक़्त ताईं जेके पीटीआई जा ॿिया जेके अॻुवान आहिनि उन्हनि जे तरफ़ां अञा ताईं कंहिं क़िस्म जो मौक़ुफ़ न आयो आहे छो जो इन सिलसिले में हू पहिरियां ई जेको आहे सो सुप्रीम कोर्ट में बि अपील करे चुका हुआ ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट में बि अपील करे चुका हुआ ऐं सुप्रीम कोर्ट ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट जो इहो फ़ैसिलो अची चुको हो त पीटीआई चेयरमैन ख़िलाफ़ जेको केस हलंदड़ आहे इस्लामाबाद जे डिस्ट्रिक्ट ऐं सेशन अदालत में उनखे अमन जे कार्रवाई जे विच में जेको आहे सो अदालत मुदाख़लत नथी करे सघे ऐं ट्रायल अदालत करां जेको आहे सो पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए उन खां पोइ जेको आहे सो अपील करे सघनि था। हिन वक़्तु अच्छा नज़ीर इहो ॿुधायो त तव्हां ज़मान पार्क जो हींअर माहौल कीअं पिया ॾिसो छा हिन वक़्तु कारकुन पहिरियां जीअं मौजूदु आहिनि हुल हंगामो कनि पिया या ख़ामोशी इख़्तियार कई वई आहे? न बिल्कुलु इन सिलसिले में अञा ताईं जेको आहे सो पीटीआई जे कारकुननि तरफ़ां अहिड़े क़िस्म जो को बि रद्दमल आॾो न थी रहियो आहे छो जो जहिड़े तरीक़े सां पीटीआई चेयरमैन जा जेके क़दम खयां विया हुआ ख़ासि तौर ते नाइब महते जेकी अफ़रा तफ़री या मुल्की जेको आहे सो इदारनि खे जेको नुक़सानु पहुचायो हो या जेके क़ौमी इदारनि जे सरबराहनि ख़िलाफ़ जेके नाज़िबा अल्फाज़नि जो जेको इस्तेमालु कंदो पीटीआई चेयरमैन उन खे आॾो रखंदे काफ़ी जी वॾी तइदाद में जेके पीटीआई जा कारकुन हुआ उहे जेके सो पीटीआई जी क़यादत खां लातइल्फ़ी जो ऐलान करे चुका हुआ ऐं जेके मर्कज़ी अॻुवान हुआ उहे बि जेको आहे सो पीटीआई जे चेयरमैन जे अहिड़े अमल ऐं कुदे अमल ख़िलाफ़ जेको आहे सो न सिर्फ़ु एहतिजाज कयो हो पर पार्टी सां बि लातइल्फ़ी जो बि ऐलान करे चुका आहे। अहिड़े सिलसिले में अॼु जॾहिं अदालत तरफ़ां जेकी गिरफ़्तारी जो जेको हुकुम ॾिनो वियो इन सिलसिले में पीटीआई जा जेके कारकुन जेके पहिरीं माज़ी में जेके हुननि जो हुजूम या लश्कर जेकी तशकील करण जो जेको सिलसिलो हूंदो उहो अॼु जेको आहे सो अहिड़ो नज़र न अची रहियो आहे ऐं जेको आहे सो पुलिस जा जेके अटाला आहिनि उहे वॾी तइदाद में
जमान पार्क जिते पीटीआई जे चेयरमैन जो घर है उहे मुकम्मल तौर ते उते पहुची चुका आहिनि ऐं जेके रस्ता आहिनि उहे मुकम्मल तौर ते सील किया विया आहिनि ऐं कंहिंखे बि जेको आहे सो अचण वञण जी इजाज़त न आहे। ज़ाहिरिया अदालत जो हुकुम आहे ऐं पुलिस जे तरफ़ां जेको आहे सो उन ते जेकॾहिं अमल दरामद न कयो वेंदो त उन्हनि पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ बि कार्रवाई थी सघे थी। अहिड़े जंहिं करे जेको आहे सो पुलिस तरफ़ां इहो वाज़ह तौर ते मौक़िफ़ आॾो आहे त असां जेकॾहिं गिरफ़्तारी कंदासीं पीटीआई चेयरमैन जी त उहो अदालती हुकुम खे आॾो रखंदे ठीक है नज़ीर चारण वॾी महिरबानी असांखे आगाह कयो। नाज़रीन तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन तोशा खाना केस में 5 सालनि लाइ नाअहल थी वियो आहे। जॾहिं त इस्लामाबाद जी अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे पीटीआई चेयरमैन खे 3 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई आहे। तोशाखाना केस के हवाले से आगाह कई पिया तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन तोशाखाना केस में 5 सालनि लाइ नाअहल थी वियो आहे। इस्लामाबाद की अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे पीटीआई चेयरमैन के 3 साल क़ैद की सज़ा ॿुधाए छॾी आहे। जॾहिं त दंड की रक़म अदा न करण की सूरत में 6 महीना क़ैद काटींदो। अवां खे आगाह कई पिया तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन तोशाखाना केस में 5 सालनि लाइ नाअहल थी वियो आहे। बिल्कुल नासीन खे आगाह कई पिया तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन तोशाखाना केस में 5 सालनि लाइ नाअहल थी वियो आहे। इस्लामाबाद की अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे पीटीआई चेयरमैन खे 3 साल क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। असां सां हिन वक़्तु मौजूदु आहे धरती टीवी न्यूज़ जो सीनियर सहाफ़ी एंकर पर्सन फयाज़ नाइज साहब असां सां लाइन ते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। सर आख़िरकार पीटीआई चेयरमैन गिरफ़्तार थी वियो आहे तोशाखाना केस में। अवां हिन समूरी सूरत हाल खे कीअं पिया ॾिसो? ॾिसो दिस इज़ द बिगिनिंग ऑफ द एंड। अञा इहा शुरूआत आहे ऐं हिन केस में इहो जेको कुझु पेशरफ़ थी आहे उहा मुल्क जे अंदरि कानून ऐं इंसाफ़ जे हवाले सां हिकिड़ी ख़ुशाइंद ॻाल्हि आहे। छाकाणि त असांजे मुल्क जे अंदरि ही त जेका इमरान ख़ान खे सज़ा आई आहे जंहिं केस में सज़ा ॿुधाई वई आहे इहो पंहिंजी जाइ ते, पर इमरान ख़ान ते फॉरेन फंडिंग जो केस आहे उनमें जेको हुन मिस एप्रोप्रिएशन कयूं आहिनि उहो अञा ताईं असांजी अदालतुनि उहो फ़ैसिला न कया आहिनि। कॾहिं जो उहो पुराणो केस आहे। उनखां अलावा जेको आहे इमरान ख़ान ते 9 मई जे वाक़िअनि में 102 माण्हू जेके गिरफ़्तार थियल आहिनि ऐं ISPR वारनि चयो त मास्टर माइंड जेको आहे उहो केरु आहे असांखे ख़बर आहे। उहो मास्टर माइंड वारो जेको उनजे मथां चार्ज आहे जंहिंजे बारे में ख़ुदि तफ़्तीशी ऑफिसर जेको हुयो प्रोसिक्यूटर जेको उन केस जो आहे उन चयो आहे त उन्हनि वटि सफिशेंट एविडेंसिस आहिनि शायदियूं आहिनि जंहिं मुताबिक़ इमरान ख़ान हुन सॼे ॻाल्हि में मुलविस आहे। उन में जेको आहे मुल्क जे ख़िलाफ़ु एॾी वॾी साज़िश रिथण जो जंहिंखे असांजे इदारनि चयो त मुल्क जे ख़िलाफ़ु साज़िश हुई ताकी फ़ौज रिटेलिएट करे ऐं उन सां माण्हू मरनि ऐं उनखां पोइ जेको आहे फ़ौज खे बदनाम कजे। उहा जेका एॾी वॾी कंस्पायरेसी जेका असांजी ISPR ॿुधाई एॾी वॾी कंस्पायरेसी जो मास्टर माइंड जेको इमरान ख़ान आहे अञा ताईं उनखे उन केस में गिरफ़्तार न कयो वियो आहे न को उनखे जेको आहे उनमें का सज़ा ॿुधाई वई आहे। इमरान ख़ान जो हिसाब किताब त घणो ॾियणो आहे इमरान ख़ान खे ऐं जेको कुझु हेल ताईं थियो आहे हीउ केस थोरे जो हिकिड़ी सुठी पेशरफ़्त आहे, पर जेको कुझु हिन मुल्क सां कयो वियो ऐं मुल्क जे अंदरि जेका हिकिड़ो ज़ियाउल-हक़ जे ॾींहंनि में क्लैशनकोफ ऐं ड्रग्स आया मुल्क जे अंदरि इमरान ख़ान पंहिंजे हिन सियासी कैरियर जे अंदरि जेको गार गंद जो जेको कल्चर डेवलप कयो वीदे तव्हां ॾिठो शीरी मज़ारी जेका उनजी पार्टी जी हुई उनजी जेका न्याणी हुई ईमान मज़ारी खे बि न बख़्शियो वियो, कंहिंखे बि न बख़्शियो वियो। जेका गार गंद जो जेको हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो वियो ऐं पछाड़ी में आर्मी चीफ ऐं DG ISP पंहिंजो ISI खां वठी कंहिंखे न बख़्शियो वियो ऐं हिकिड़ो बाक़ाइदा मुनज़म तरीक़े सां जहिड़े हुन सां पंहिंजो कैरेक्टर एसेसिनेशन थी हिते इदारनि जी फ़र्दनि जी हर हिकु माण्हू खे ख़ौफ़ जे उनमें ट्रैप में रखियो वियो ऐं एॾी ज़रूरत थी वई जो इदारनि जे सिक्योरिटी जे इदारनि जे मथां हमला कराया विया पंहिंजो पंहिंजे कारकुननि जे हथां। त इमरान ख़ान जो त मजबूरी तौर ते पाकिस्तान खे ॾाढो पॉल्यूट कयो आहे, उन पाकिस्तान जे सियासी मंज़रनामे खे ॾाढो पॉल्यूट कयो आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में त हीअ जेका ॻाल्हि आहे इन खे इब्तिदाई तौरु वठणु घुरिजे, पर इमरान ख़ान वारे मामले जो अञा तफ़सीली जेका इमरान ख़ान खे जेको कुझु ॾोह कया आहिनि इमरान ख़ान उन जूं सज़ाऊं अञा रहियल आहिनि उन्हनि केसनि में ॾिसूं त उन्हनि में असांजूं कोर्टूं छा थियूं कनि। सर इहो ॿुधाइजो 9 मई ते जेको वाक़ियो पेश आयो हो छा हिन वक़्तु बि इमरान ख़ान जी गिरफ़्तारी खां पोइ अहिड़ो वाक़ियो पेश अची सघे थो?
मतिलबु मां नथो सम्झां त 9 मई जे वाक़े जे कुझु ॾींहंनि ताईं त इमरान ख़ान जेको आहे जेसि ताईं असांजे इदारनि रिटेलिएट न कयो, इमरान ख़ान त चवे पियो, अदालत में वेही करे चवे पियो त मूंखे वरी गिरफ़्तार कयो वियो त अहिड़ो वाक़ियो वरी थींदो। पर उनखां पोइ जॾहिं अदालनि अखि ॾेखारणु शुरू कई ऐं CCTV फुटेजिस जे थ्रू जेके माण्हू ॿधणु शुरू थिया ऐं जेको आहे ख़ुदि जेका लीडरशिप अंदरि वई, उनखां पोइ मां नथो सम्झां त हिन वक़्तु को इन तरह जो क़दम खणण जी पंहिंजो ज़रूरत थींदी। पर ॾिसजे, छाकाणि त इमरान ख़ान बहरहाल हिकिड़ो प्रोजेक्ट आहे, इहो फ़र्द जो नालो न आहे, इमरान ख़ान हिकिड़ो प्रोजेक्ट आहे। उन प्रोजेक्ट जा जेके आहिनि हैंडलर्स जेके आहिनि उहे अॼु बि वेठा आहिनि, शायदि उहे अंदरि बि वेठा आहिनि ऐं ॿाहिरि बि वेठा आहिनि। त उहो ॾिसूं त उहे इन ते छा था कनि, छाकाणि त हिन प्रोजेक्ट खे अञा ताईं मुल्क जे अंदरि केतिरा अहिड़ा ताक़तवर माण्हू आहिनि जेके हिन प्रोजेक्ट खे अञा ताईं एसिड तौरु सम्झनि था ऐं हुनखे बचाइणु चाहिनि था। ठीकु आहे सर, वॾी महिरबानी त TV खे अवां वक़्तु ॾिनो। अवांखे आगाह कयूं पिया नाज़रीन, तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन तोशाखाना केस में 5 सालनि लाइ नाअहल थी वियो आहे, जिन ते इस्लामाबाद जी अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे PTI चेयरमैन खे 3 सालनि क़ैद जी सज़ा ॿुधाई आहे, जिन त ॾंड जी रक़म अदा न करण जी सूरत में 6 महीना वधीक कैद काटींदो। अवांखे ॿुधायूं पिया तोशाखाना केस बाबति PTI चेयरमैन गिरफ़्तार कयो वियो आहे। जी नाज़रीन, अवांखे तोशाखाना केस जे हवाले सां अवांखे आगाह कई पिया तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन तोशाखाना केस में 5 सालनि लाइ नाअहल थी वियो आहे। इस्लामाबाद जी अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे PTI चेयरमैन खे 3 साल कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे, जॾहिं त ॾंड जी रक़म अदा न करण जी सूरत में वधीक 6 महीना कैद काटींदो। अवांखे आगाह कई पिया तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन तोशाखाना केस में 5 सालनि लाइ नाअहल थी वियो आहे। इस्लामाबाद जी अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे PTI चेयरमैन खे 3 साल कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे, जॾहिं त ॾंड जी रक़म अदा न करण जी सूरत में वधीक 6 महीना कैद काटींदो। इन ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर सहाफ़ी एंकर पर्सन ज़ोहिब ज़रदारी साहब असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम ज़ोहिब साहब। वालेकुम सलाम। महिरबानी ज़ोहिब साहब वक़्तु ॾियण लाइ। ज़ोहिब साहब, इस्लामाबाद जी सेशन अदालत तोशाखाना केस जो फ़ैसिलो ॿुधायो आहे, PTI चेयरमैन खे 5 सालनि लाइ नाअहल कयो वियो आहे। इन फ़ैसिले खे अवां कीअं पिया ॾिसो, इन जा सियासत ते छा असर पवंदा? ॾिसो, सभ खां पहिरीं त ही जेको तोशाखाना जो केस आहे, इन जी जेका हेयरिंग आहे सेशन कोर्ट में, उहा तक़रीबन को 11 महीना हली आहे। उन खां पहिरियां इहो केस जा मामला जेके इलेक्शन कमीशन में हलंदा रहिया ऐं इलेक्शन कमीशन ई इहो सॼो मामिलो सेशन कोर्ट में मोकिलियो। त ही पहिरें ॾींहं खां वठी ओपन एंड शट केस हुयो। ख़बर हुई, सॼी सूरत हाल वाज़े हुई त इन में ऐं इमरान ख़ान या हुनजा जेके वज़ीर आहिनि उहे मञींदा बि रहिया त बिल्कुलु हुन तोशाखाना मां कुझु शयूं खयूं आहिनि जेके हुन खपायूं आहिनि। ऐं वरी उहे शयूं, छाकाणि त हिकिड़ो जेका डिक्लेरेशन हूंदी आहे हर चूंडियल नुमाइंदे खे, उहा इलेक्शन खां अॻु में ॾियणी हूंदी आहे त उन वटि कहिड़ा असास आहिनि। पर उन खां पोइ वरी जेके चूंडजी ईंदा आहिनि उन्हनि जे लाइ लाज़मी हूंदो आहे त हर साल उहे उन्हनि पंहिंजे असासनि जो जेकॾहिं वधनि था या खुटनि था त उनजो डिक्लेरेशन लाज़मी इलेक्शन कमीशन खे जमा कराइनि। त उन डिक्लेरेशन में इमरान ख़ान न ई अहिड़ा तोहफ़ा वसूल करणु ऐं न ई वरी विकिरो करण जो को ज़िक्र कयो त इहो बिल्कुलु वाज़े ऐं क्लियर हुयो त हिन केस में जेको आहे उहो का एॾी वॾी सूरत हाल कोन्हे। ही त इमरान ख़ान पाण हिकिड़े डिले टैक्टिक्स इस्तेमालु कराए 11 महीननि ताईं हिन केस खे छिकियो आहे। न त इहो एतिरा महीना केस हलण जेतिरो कोन हुयो। इमरान ख़ान पूरी कोशिशि कई, वॾनि मथियनि अदालतुनि खां थोरो घणो रिलीफ बि वठंदो रहियो। गुज़िरियल ॾींहं बि जेके कुझु दरख़्वास्तुनि ते जेके फ़ैसिला आया उन में बि कंहिं हद ताईं थोरो घणो को इमरान ख़ान खे रिलीफ ज़रूरु हुयो। पर अदालत जेको आहे उहो हिन पाण ॾिसूं त सेशन कोर्ट तमामु वॾा हिकिड़ा मौक़िया ॾिना इमरान ख़ान खे। बार बार इमरान ख़ान पेश ई न थियो, इन मतिलबु हाई कोर्ट में पेश थियो पिए, सुप्रीम कोर्ट में पेश थियो पिए, पर कॾहिं बि हू इन सेशन कोर्ट में पेश न पिए थियो। जेकॾहिं हू थियो त हिकिड़ो ई दफ़ो जॾहिं जुडिशियल कॉम्प्लेक्स में तव्हांखे यादि हूंदो त उते बि हिकिड़ी वॾी नफ़री सां गॾु आयो हुयो ऐं जंहिंमें केतिरा ई कलाक रुगो गेट ते बीठो रहियो, यानी कोर्ट रूम ते न पहुची सघियो हुयो। ऐं ॿिए दफ़े बि हुनजे कारकुननि ऐं पुलिस जे विच में चकरियूं थियूं त ॿियो दफ़ो बि इमरान ख़ान कोर्ट में न आयो हुयो। त इहो इमरान ख़ान पाण डिले पे कयो ऐं 3 साल सज़ा अची वई आहे। ऐं ज़ाहिर आहे हिकिड़ो लॉ आहे त जेकॾहिं को बि माण्हू, को बि चूंडियल नुमाइंदो जेकॾहिं हू डिक्लेरेशन में कंहिं शइ जो ज़िक्र नथो करे त उहो 3 सालनि लाइ उनखे सज़ा हूंदी। त 3 साल सज़ा ऐं 6 महीना जेको जेको छा चवंदा आहिनि जेको ॾंड, 1 लख ॾंड अथसि, त उहा सज़ा मिलण खां पोइ इहो ऑटोमेटिकली आहे त 5 सालनि जे लाइ नाअहल थी वियो आहे। तंहिं करे ही हिन वक़्तु जेको हुनखे गिरफ़्तार बि कयो वियो आहे ऐं खेसि कुझु देरि में हुनखे इस्लामाबाद पहुचायो वेंदो। त मुंहिंजे ख़्याल में कुझु साल अॻु में तव्हांखे यादि हूंदो त पाकिस्तान जी सभ खां वॾी अदालत इमरान ख़ान खे सादिक़ ऐं अमीन करार ॾिनो हुयो
ऐं अॼु उन मुल्क जी नंढी अदालत उन साॻे अॻुवाण खे चोर ऐं जेको आहे उहो छा चवंदा आहिनि जेका करप्शन जो जेको आहे उन चार्जिस में उनखे ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो आहे त कल्ह को सादिक ऐं अमीन अॼु जो चोर डिक्लेयर थी वियो आहे। अच्छा सर, इहो ॿुधाईंदा हलो त अक्सर इहो तासुर ॾिनो वेंदो आहे त जॾहिं सियासतदान इक़्तिदार में ईंदा आहिनि त पंहिंजे मुखालिफ़नि खां इंतकामी कार्रवाई जो ज़रूरु सोचियो वेंदो। इन हवाले सां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि या अव्हां छा था चओ? न ॾिसो त हाणे इन में त को शक कोन्हे त इमरान ख़ान जेतिरो बि अरसो इक़्तिदार में हुयो हुन पंहिंजे मुखालिफ़नि खे त बिल्कुलु काठ में रखियो हुयो, पर ही तोशाखाना जो केस जेको आहे उहो इमरान ख़ान जी हुकूमत दौरान ई मामिलो उथियो हुयो। तव्हांखे यादि हूंदो त इमरान ख़ान जॾहिं वज़ीर आज़म हुयो तॾहिं हिकु सहाफ़ी उहा ख़बर ब्रेक कई हुई ऐं जंहिं वज़ीर आज़म हाउस में फ़ोन कयो हुयो ऐं चयो हुयो त असांखे तफ़सील ॾियो, असां वटि ख़बरूं आहिनि त असांखे तव्हां तफ़सील ॾियो तोहफ़नि जो, त इमरान ख़ान जी हुकूमत हाई कोर्ट में हली वई ऐं हाई कोर्ट खे इहो चयो हुयो त तव्हां इन ते महिरबानी कयो त इहो क़ौमी सलामती जो मामिलो आहे ऐं असांखे जेके मुख़्तलिफ़ मुल्क आहिनि उहे तोहफ़ा ॾियनि था, तंहिं करे पाकिस्तान जी सॼी दुनिया में ख़्वारी थींदी, तंहिं करे तव्हां इन मामले ते को रोकियो, को हुकुम जारी कयो, पर उहो कोन्ह थियो ऐं मामिलो इमरान ख़ान जी हुकूमत में ई इलेक्शन कमीशन वटि हलियो वियो हुयो। यानी 11 महीना हिन हुकूमत खे मौजूदा हुकूमत खे त 15 महीना थिया आहिनि, त 11 महीननि खां त ही सेशन कोर्ट में केस हलियो पियो, उनखां पहिरीं इलेक्शन कमीशन में हुयो, त ही का इंतकामी कार्रवाई न आहे, हे ख़ुदि इमरान ख़ान जी पंहिंजी हुकूमत में इहो मामिलो उथियो हुयो ऐं इमरान ख़ान ज़ाहिर आहे जेको पोखियो आहे अॼु उनखे ई लुणे पियो, हुन ॿियनि सभिनी खे जेल मोकिलाईंदो वियो, नाइल कराईंदो वियो, त अॼु पाण उन साॻी तलवार जे ठाहियो आहे। अच्छा ज़ुएब साहब, इन मां त इहो ई साबित थो थिए न जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ऐं मतिलबु आहे त इमरान ख़ान जो मामिलो वरी इन करे बि उन्हनि खां थोरो मुख़्तलिफ़ आहे त तव्हांखे ख़बर आहे त उहो सदाईं रियासत मदीना जी दावा कंदो रहियो त मां पाकिस्तान जे अंदरि रियासत मदीना खे क़ाइमु कंदुसि ऐं उनखां पोइ इस्लामी दुनिया जो पाण खे लीडर छॾाइण लॻो त जेकॾहिं इस्लामी मुल्कनि जी का सरबराही करे सघे थो त उहो ख़ान साहब करे सघे थो ऐं ख़ान साहब वरी परदे पुठियां जेको आहे सो घड़ियूं ऐं इहे सभु तोहफ़ा यानी कि जिते काबे जी तस्वीर छपियल आहे उहे खपाए छॾी, त अॼु उहो पाण जेको आहे उनजो जेको नेरेटिव हुयो उहो सॼो उनजे उबतड़ सां ज़ाहिर थी वियो आहे। हिकिड़ो माण्हू असांजा पाकिस्तानी बि चवंदा हुया त वॾो ख़ान साहब त वॾो ईमानदार माण्हू आहे, उनजी ईमानदारी जानतदारी ऐं ख़ासि तौर ते जेको दीन खे खपाइण वारी ॻाल्हि हुई उहा सभु साम्हूं अची वई आहे ऐं हू फ़िलहालु त हलियो वियो आहे। अच्छा, ॿी हिकिड़ी दिलचस्पी ते तव्हां सां ॻाल्हि शेयर कयां, ज़ाहिर आहे सज़ा आई आहे, नंढी कोर्ट खां वॾी कोर्ट, अञा 2 अपीलुनि जा हक़ इमरान ख़ान वटि मौजूदु आहिनि, ज़ाहिर आहे हुनजा वकील हाई कोर्ट वेंदा, उतां रिलीफ मिली सघे थो, त सज़ा में रिलीफ मिली सघे थो फौरी तौर, माना अदालत हेठी अदालत जी सज़ा खे फौरी तौर ते सस्पेंड करे सघे थी, इमरान ख़ान खे ॿाहिरि कढी सघे थी, पर जेसीं ताईं हाई कोर्ट जेको हतमी फ़ैसिलो नथो अचे इमरान ख़ान जी नाअहली ख़तमु न थींदी। यानी जेकॾहिं अॼु सुभाणे ई हाई कोर्ट ऑर्डर करे त इमरान ख़ान जेल मां त ॿाहिरि निकिरी सघे थो, उनजी इहा 3 सालनि वारी सज़ा बि मुअतल थी वेंदी, पर नाअहली मुअतल न थींदी ऐं नाअहली एसी ताईं रहंदसि जेसीं ताईं हाई कोर्ट हिन जे हक़ में फ़ैसिलो नथी ॾिए। जेकॾहिं हाई कोर्ट इहा सज़ा बरक़रार रखी त पोइ सज़ा बि काटींदो ऐं 5 सालनि लाइ नाअहल हूंदो। ठीकु आहे, वॾी महिरबानी ज़ुएब साहब। जी नाज़रीन, तहरीक इंसाफ़ जो चयो में तोशाखाना केस में 5 सालनि लाइ नाइल थी वियो आहे। इस्लामाबाद जी अदालत में महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे PTI चेयरमैन खे 3 साल क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे त जॾहिं त ॾंड जी रक़म अदा न करण जी सूरत में वधीक 6 महीना क़ैद काटींदो। बिल्कुलु नाज़रीन, तोशाखाना केस में तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन खे गिरफ़्तार कयो वियो आहे। तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन तोशाखाना केस में 5 सालनि लाइ नाअहल बि थी वियो आहे। इस्लामाबाद जी अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे PTI चेयरमैन खे 3 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई आहे। गॾोगॾु ॾंड जी रक़म न अदा करण जी सूरत में वधीक 6 महीना क़ैद काटींदो। अदालत पारां IG इस्लामाबाद खे इहो चयो जंहिं खेसि गिरफ़्तार कयो आहे। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया, तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन तोशाखाना केस में 5 सालनि लाइ नाअहल थी वियो आहे। तोशाखाना केस जे हवाले सां अव्हांखे आगाह कयूं पिया। इस्लामाबाद जी सेशन अदालत फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो, जेको बाद में ॿुधाए पियो तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन तोशाखाना केस में 5 सालनि लाइ नाअहल थी वियो आहे। इस्लामाबाद जी अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे PTI चेयरमैन खे 3 साल क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी, जॾहिं त ॾंड जी रक़म अदा न करण जी सूरत में वधीक 6 महीना क़ैद काटींदो। बिल्कुलु नाज़रीन, तोशाखाना केस में PTI चेयरमैन गिरफ़्तार थी वियो आहे। तोशाखाना केस में 5 साल लाइ PTI चेयरमैन खे नाअहल बि कयो वियो आहे। इस्लामाबाद जी अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे PTI चेयरमैन खे 3 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई आहे, जॾहिं त ॾंड जी रक़म न अदा करण जी सूरत में वधीक 6 महीना क़ैद काटींदो। PTI चेयरमैन तोशाखाना केस में गिरफ़्तार थी वियो आहे।
जी नासिन अवां खे आगाह कयूं पिया तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन खे समान पार्क मां गिरफ़्तार कयो वियो। अवां खे तोशाखाना केस हवाले सां आगाह कयूं पिया। पीटीआई चेयरमैन जा गिरफ़्तारी वारंट जारी करण खां बाद में पीटीआई चेयरमैन खे गिरफ़्तार कयो पियो आहे। जेकॾहिं पीटीआई चेयरमैन ॾंड जी रक़म अदा न कई त वधीक 6 महीना कैद काटींदो। फ़ैसिले में इहो चयो वियो। अवां खे आगाह कयूं पिया एडिशनल सेशन जज जी हुमायूं दिलावर तोशाखाना केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो आहे। अवां खे आगाह कयूं पिया तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन तोशाखाना केस में 5 सालनि लाइ नाअहल थी वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, पीटीआई चेयरमैन तोशाखाना केस में 5 साल लाइ नाअहल थी वियो आहे, जॾहिं त 3 साल जी कैद जी सज़ा ॿुधाई वई आहे। सेशन अदालत पारां फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया पीटीआई चेयरमैन गिरफ़्तार थी वियो आहे। गिरफ़्तारीअ लाइ पुलिस पीटीआई चेयरमैन पहुती, जिन ते पीटीआई चेयरमैन खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पीटीआई चेयरमैन जी रिहाइशगाह ते पुलिस पहुची खेसि गिरफ़्तार करे वरितो आहे। ॿुधाए पियो वञे त इस्लामाबाद जी सिक्योरिटी बि सख़्त कई वई आहे। अवां खे आगाह कई पिया तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन तोशाखाना केस में 5 सालनि लाइ नाअहल थी वियो आहे। इस्लामाबाद जी अदालत में महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे पीटीआई चेयरमैन खे 3 साल कैद जी सज़ा ॿुधाए छॾी, जॾहिं त ॾंड जी रक़म अदा न करण जी सूरत में वधीक 6 महीना कैद काटींदो। बिल्कुल नाज़रीन, तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन तोशाखाना केस में 5 सालनि लाइ नाअहल थी वियो आहे, जॾहिं त खेसि 3 साल कैद जी सज़ा ॿुधाई वई आहे। लाहौर पुलिस पीटीआई चेयरमैन जी रिहाइशगाह ते पहुती। अवां खे आगाह कयूं पिया पीटीआई चेयरमैन गिरफ़्तार थी वियो आहे। लाहौर जे मुख़्तलिफ़ रस्तनि ते पुलिस जी साफ़ी नफ़री मुक़ररु कई वई आहे। अवां खे आगाह कयूं पिया तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन गिरफ़्तार थियो आहे। गिरफ़्तारी खां बाद में सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। जी नाज़रीन, अवां खे आगाह कयूं पिया पीटीआई चेयरमैन गिरफ़्तारीअ खां पोइ सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। इस्लामाबाद, लाहौर ऐं कराचीअ में हिफ़ाज़ती इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। पुलिस पारां मुख़्तलिफ़ शहरनि में अहम हंधनि ते वाधू नफ़री मुक़ररु कई वई आहे, जॾहिं त एफसी रेंजर्स ऐं पुलिस अहलकारनि खे मुख़्तलिफ़ रस्तनि ते गश्त जारी कयो आहे। इस्लामाबाद शहर में कलम 144 लागू कयो वियो आहे। कंहिं बि क़िस्म जे इज्तिमा या एहतिजाज जी इजाज़त नाहे। कलम 144 जी भञगड़ी करण ते कार्रवाई कई वेंदी। ज़मान पार्क वेंदड़ रस्ता सील कया विया आहिनि, जॾहिं त रंडकूं बीहारी वयूं आहिनि। अवां खे आगाह कयूं पिया पीटीआई चेयरमैन जी गिरफ़्तारी खां पोइ सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। इस्लामाबाद, लाहौर ऐं कराची में हिफ़ाज़ती इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। पुलिस पारां मुख़्तलिफ़ शहरनि में अहम हंधनि ते वाधू नफ़री मुक़ररु कई वई आहे। एफसी रेंजर्स ऐं पुलिस एहलकारनि मुख़्तलिफ़ रस्तनि ते गश्त जारी आहे। इस्लामाबाद शहर में कलम 144 लागू आहे। कंहिं क़िस्म जे इज्तिमा या एहतिजाज जी इजाज़त नाहे। कलम 144 जी भञगड़ी ते कार्रवाई कई वेंदी। ज़मान पार्क वेंदड़ रस्ता सील कया विया आहिनि। अवां खे आगाह कयूं पिया पीटीआई चेयरमैन जी गिरफ़्तारी खां पोइ सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, पीटीआई चेयरमैन खे गिरफ़्तार कयो वियो आहे। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। हिकु भेरो ॿीहर इस्लामाबाद का ब्यूरो चीफ नज़ीर चारण लाइन ते मौजूद है। नज़ीर, सिक्योरिटी जा इंतजाम सख्त किया विया आहिनि, अवां वटि कहिड़ा अपडेट आहिनि? पीटीआई चेयरमैन जे गिरफ़्तारी खां पोइ ख़ासि तौर ते वफ़ाक़ी ज़रूरत तरफ़ां सॼे मुल्क में जेके सिक्योरिटी जा इंतज़ाम आहिनि उहे इंतिहाई सख़्त करण जा जेके हिदायतनामो आहे उहो जारी कयो आहे। जॾहिं त हिन सिलसिले में इस्लामाबाद में कलम 144 लागू कयो आहे ऐं कंहिंखे बि जेको आहे सो पीटीआई जे चेयरमैन जी गिरफ़्तारीअ ते जेकॾहिं कंहिं तरफ़ां एहतिजाज कयो वियो त पुलिस ऐं रेंजर्स जा जेके वॾी तइदाद में अटाला पहुची चुका आहिनि इस्लामाबाद में ऐं उहे जेके सो मुख़्तलिफ़ रस्तनि ते गश्त बि करे रहिया आहिनि ऐं जेके जेकॾहिं कंहिं एहतिजाज कयो त उन्हनि खे गिरफ़्तार करण जा बि जेको आहे सो पुलिस ऐं रेंजर्स खे जेके हुकुमनामो आहे उहो मिलियल आहे। इन सां गॾोगॾु ख़ासि तौर ते लाहौर ऐं कराची ऐं जेके इमरान पीटीआई चेयरमैन जो जेको घरु आहे जिते ज़मान पार्क जितां पीटीआई चेयरमैन खे गिरफ़्तार करे नामेलूम हंधना पुलिस जा अटाला खणी विया आहिनि, उते जेके रस्ता आहिनि उहे मुकमिल तौर ते सील कया विया आहिनि ऐं कंहिंखे बि जेको आहे सो उन तरफ़ अचण ऐं वञण जी इजाज़त न आहे। जॾहिं त सिक्योरिटी जे एहलकारनि में ख़ासि तौर ते पंजाब पुलिस जा एहलकार ऐं रेंजर्स जा एहलकार ऐं उन्हनि सां गॾोगॾु जेके वनफाए जा एहलकार आहिनि उहे बि जेके सो पुलिस सां गॾियल तौर ते जेके सो गश्त करे रहिया आहिनि ऐं कंहिंखे बि एहतिजाज करण जी इजाज़त ॾिननि लाइ। अहिड़े सिलसिले में कराची में बि जेको आहे सो वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां इहे पीटीआई चेयरमैन जे गिरफ़्तारी खां पोइ सॼे मुल्क में जेके सो सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त करण जो जेको हुकुमनामो आहे उहो जारी कयो आहे, जंहिंखां पोइ
वॾी तइदाद में जेके मुल्क जा वॾा वॾा शहर आहिनि जंहिंमें लाहौर आहे, फैसलाबाद आहे, कराची आहे, इस्लामाबाद आहे, उन सां गॾोगॾु जेके ख़ासि तौर ते जेके PTI चेयरमैन जे जेके घर तरफ़ जेके रस्ता आहिनि उहे मुकमल तौर ते उते न सिर्फ़ु सिक्योरिटी अलॻि कई वई आहे पर वॾे तइदाद में पुलिस ऐं रेंजर्स जा एहलकार बि मुक़ररु कया विया आहिनि। ऐं कंहिंखे बि जेको आहे सो न सिर्फ़ु जेको आहे सो शरारती कार खां सवाइ उते अच वञण जी इजाज़त आहे पर कंहिंखे बि उन्हनि तरह रमान पार्क ॾांहुं कंहिंखे बि अचण वञण जी इजाज़त न आहे ॾिनल। पुलिस तरफ़ां हिकु रेंजर्स ऐं पुलिस तरफ़ां गॾियल जेके आहिनि सो शहरनि में जेको आहे सो गश्त जो जेको सिलसिलो आहे उहो शुरू कयो वियो आहे। छो जो PTI चेयरमैन जी हमेशह इहा ई पॉलिसी रही आहे त जेकॾहिं मूंखे गिरफ़्तार करण जी कोशिशि कई वई त जेको आहे सो कारकुन जेके आहिनि सो एहतजाज लाइ ॿाहिरि निकिरजनि ऐं इंतज़ार फैलाइनि ऐं तसादुम कनि ऐं तोड़ फोड़ कनि। पर अॼु जेको आहे सो अदालत जो हुकुम आहे ऐं अदालत वाज़ह तौर ते इहो हुकुमनामो जारी कयो आहे त इमरान ख़ान PTI चेयरमैन तोशाखाना फ़ौजदारी केस में उनखे 3 साल सज़ा ऐं 5 साल लाइ नाइल कयो आहे। जंहिंखां पोइ वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां सॼे मुल्क में सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। ऐं के इस्लामाबाद जेको कैपिटल सिटी आहे मुल्क जो उते कलम 144 लागू कयो वियो आहे ऐं कंहिंखे बि जेको आहे सो 5 खां मथे माण्हुनि जे हुजूम ते गॾु थियण ते उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जा बि पुलिस ऐं रेंजर्स खे इख्तियार मिलियल आहिनि। जी ठीकु आहे नज़ीर, वॾी महिरबानी तफ़सील ॾिना।